एक बार हिकिड़े सेठ ॾाढो वॾो भंडारो कयो। ध्यानु ॾिजो भाई, हा न, हे असां जेको थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते अहंकार कंदा आहियूं न, घमंड कंदा आहियूं, पंहिंजो पाण खे लाइ छा सम्झंदा आहियूं, इहो असां ध्यानु ॾियूं। कथा ही सची घटना ब्रिज जी, है न, वृंदावन जे आसपास जी घटना। हिकिड़े सेठ ॾाढो वॾो भंडारो कयो, सभिनीनि खे निमंत्रण ॾिनई, वॾा वॾा संत महात्मा जेके हुया, ऋषि मुनि ब्राह्मण देवता सभु आया, सभिनीनि भंडारो कयो। पुछई भाई सभु आया? चई बगल में तव्हां वटि हिकिड़ो संत रहंदो, उहो न आयो आहे। सेठ वियो उन्हनि वटि, बाबा हलो सभिनीनि खे भंडारो करायो आहे, तव्हां न आया आहियो। संतनि चयो भाई न, असांखे ज़रूरत न आहे, असां भंडारो भोजन न कंदा आहियूं, बसि फल फूल जेको भगवान ॾेई छॾींदा आहिनि बसि उन में राजी रहंदा आहियूं। चई तव्हां कमाल था कयो, हा कमाल था कयो, पंहिंजी हालत ॾिठी अथव। मां सेठ पाण तव्हां वटि आयो आहियां, तव्हांखे मिंथू इलाज करण जे लाइ, हलो न भाई। चओ हरे राम। संतनि सां इहो ॻाल्हाइण लॻो, कमाल था कयो, माण्हू तरसंदा आहिनि, तव्हांखे भंडारो मिले थो, भोजन मिले थो, तव्हां चओ था कमाल, न हलंदुमि मां। हलो भाई हलो, हलो त मां तव्हांजी सेवा कयां, मां तव्हांखे भंडारो खारायां। हा संतनि जी अखियूं खुलियूं, संतनि चयो अच्छा तूं खाराईंदे भाई? चओ हरे राम। तूं भंडारो खाराईंदे? हा हा हलो, मां ई त सेवा थो कयां, हलो मां भंडारो खारायां थो। संतनि चयो हल भाई पोइ वटि त भंडारो खाईंदासीं चङी तरह, हा चङी तरह भंडारो खाईंदासीं, हलो। संतनि खे वठी आयो, विहारई, आसन ॾिनई, थाली परोसी। चओ हरे राम। हाणे संतनि भोजन शुरू कयो, हिकु ताली चट, तुरंत चयो भैया थोड़ो अञा खपे, वरी वरी भोजन लॻो, संत हो बि खाई विया। टियों बार टी थाली गायब। चओ हरे राम। भोजन अचे थो, गायब तो थींदो वञे, अचे थो खाईंदा था वञनि, अचे थो खाईंदा था वञनि भाई। सेठ हैरान थी, हुनजा थध में पसीना निकिरण लॻा। चई अरे ये त ॾाढो था खाइनि भाई, लॻनि त कोन था, लॻनि त स्लिम ट्रिम था ईअं, पर खाइनि त ॾाढो था। खाराईंदो वियो, संत बि खाईंदा विया, खाईंदा विया, भंडारो ख़तम थी वियो, वरी देग चढ़ायूं। चओ हरे राम। खाईंदा विया, संत खाईंदा विया। हाणे हुनखे टेंशन थियण लॻी, साईं विच में कॾहिं पाणी बि त पीओ, खाईंदा था वञो, खाईंदा था वञो, विच में पाणी त पीओ। संत चवण लॻा विच त अचे भाई। चओ हरे राम। चई अरे अञा विच न आई आहे? चई न मां पाणी त विच में पीअंदो आहियां, अञा विच त अचे। घबराइजी वियो, देगियुनि जी देगियूं लथियूं, संत खाईंदा विया। चओ जय श्री कृष्ण, श्री कृष्ण गोविंद रे हे नाथ नारायण वास। आखिर हारजी वियो, खाराईंदे खाराईंदे चरणनि ते किरी पियो। संतनि चयो छो भाई छा थियो? अञा त पेट मुंहिंजो भरजो न आहे, खाराए न भाई। साईं मां खाराईंदे खाराईंदे हिते देगियूं लाइण वारा थकिजी पिया आहिनि वीचारा, ठाहींदे ठाहींदे। कमाल आहे तव्हां खाईंदे खाईंदे न थकिजा आहियो। माफ़ कजो साईं, माफ़ कजो, मां तव्हांखे भंडारो न खाराए सघंदुमि। चओ हरे राम। तव्हां हेॾो भंडारो खाधो आहे? तॾहिं संत मुस्कुराइण लॻा। संत चवण लॻा प्यारा मां भोजन न खाधो आहे, मां तुंहिंजो अहंकार खाधो आहे। चओ हरे राम। मां भोजन न खाधो आहे भाई, भोजन जे लाइ न आयो, भोजन त प्रभु व्यवस्था कंदा आहिनि, पर तूं चए पियो न मां खाराईंदुमि। अरे तूं मूं हिकु माण्हू खे न खाराए सघियो आहे, हा? चओ हरे राम। ध्यानु ॾिजो, चवनि था तूं मूं हिकु माण्हूअ खे न खाराए सघियो आहे भाई। सोच उहो प्रभु केॾो दयालु आहे जेको लखनि करोड़नि अरबनि माण्हुनि खे खाराए थो, हा? सभिनीनि जी पालना उहो ई थो करे, टिनिनि लोकनि जी, ऐं तॾहिं बि तूं चए थो मां खाराईंदुमि। चओ हरे राम। अहंकार खत्म थी वियो। त अहिड़ी लीला भगवान ऐं संत सतगुरु छाजे लाइ कंदा आहिनि? असांखे जगाइण जे लाइ, कि असां थोरे थोरे में अहंकार